अजब जलाल साईं, तव्हां सुर राणो तो ॿुधायो असांखे। असांजा दोस्त कई फरमाइश कनि था त सुर राणो ॿुधायो वञे, जंहिं ते तव्हांखे तमामु घणो उबूर आहे। मुझा राणा वो मुझा यार रानी बिना राजमी राणा राणा वो मुझा राणा 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 ओ मुझा राणा 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 अल्लाह 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 रे मियां ओ मुझा राणा वो मुझा राणा यार रानी बिना राज में मुखे कोन घुर्जे माल सो देखे भी सवाल सो देखे भी सवाल बेली कंदस पंहिंजे कुर्ब जो। साईं अजब जलाल साईं, त हिकिड़ो अर्ज़ु त तव्हां जेको आहे पहिरियों एल्बम जॾहिं कढायो त तव्हांजी उमिरि केतिरी हुई ऐं कहिड़ी कंपनी में निकितो ऐं हुनजो उनवान छा हो ऐं हुन में कहिड़ा कलाम हुआ साईं, ऐं तव्हांजो पहिरियों एल्बम जेको हो कहिड़े साल में निकितो उहो साल बि ॿुधाइजो। साईं उहो अर्ज़ु करूं त पहिरियों एल्बम मुंहिंजो निकितो, मां बचियल साईं आया साईं दरगाह, उते मूं मिनत कई गादी नशीन खे त हिकिड़ो कलाम मूंखे ॻाइण ॾियो राति। उन चयो बाप ठीकु आहे, टाइम ई टाइम आहे। मुंहिंजो न ॾिनई शायदि, मां हले वियुसि हितां। पोइ उन्हनि अनाउंस कई त भाई हिकिड़ो कलाम छोकिरो ॻाईंदो, त मां जो हिकिड़ो कलाम ॻायो त पूरी मैजिक शो वारा सर्कसन वारा माण्हू अची टुटा खुलियल स्टेज ई। पोइ हज़ारनि जी तादाद में उते माण्हू, पर मूंखे इनाम बि वॾो 10-15 हज़ार पइजी वियो ऐं मूंखे कलाक खण उते ॻारायूं। माशाल्लाह साईं, तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई साईं। कुझु तव्हां पंहिंजा ॾोहीड़ा असांखे ॿुधायो, छो जो तव्हांजो आवाज़ु जेको आहे उस्ताद जलाल चंडे सां तमामु घणो मिले थो, हू बहू उस्ताद जलाल चंडे जी लॻे थो। जॾहिं तव्हां ॾोहीड़ा ॿुधायो थो त असांखे उस्ताद जलाल चंड यादि अची थो वञे। ओ काफ काज़िया खोल किताब जसा, काफ काज़िया खोल किताब जसा, ओड वक्त नमाज दु यार आगे, ओड पेश इमाम अजान दिती, गुड खोल एडो दिलदार आगे। एक बेर तू फर्ज अजीम ॾोही, मेरी सोच तो पानी तार आगे, नमाज कज़ा पे पढ़सूं शफ़क़त, उथी अदब करूं सरकार आगे। वरी ॿी राति चयूं वरितो अचां, वरी टी राति बि चयूं अचां। उतां पोइ कंपनी मुंहिंजी करणु लॻी ज़ेब प्रोडक्शन, अख्तर अली मलिक मीरपुर माथेरे जो। असुल कंपनी को आहे खुली मुंहिंजे लाइ। उन पोइ 8-10 एल्बम मुंहिंजा कया, जंहिंजो 25,000 पहिरियां एग्रीमेंट थियो, वरी 10 कैस्टियूं 50,000 ते एग्रीमेंट थियो। पोइ वरी नाज़रनि मूंखे हसन शाह घुरायो पंहिंजो पारसरनि थरनि ऐं फयाज़ अखरानी जे सिलेक्शन में, ऐं मुमताज़ मौला बि उते वेठो। उन में मिथां ज़ारियूं कयूं, मुंहिंजो आवाज़ु ॿुधई त मूंखे 2 कलाम उते ॻाराए, स्टूडियो में ई ॻायो। मां त हैरान थी वियो त यार हिते जो हिते मिंट में ॻाई वियो आहियां। वरी ॻाल्हि आहे उते बि मां माना पोइ हर कंपनी मूंखे 5 स्टार त पंहिंजो लकी ॿियो टियों जेके आहिनि इहे इन्हनि लोक फनकारनि सभिनी घुराए करे एल्बम कया। उहो सन मूंखे यादि न आहे, मुंहिंजो ख़्यालु को
थी सघे थो 98-99 हुजे या 2000 हुजे, ईअं थी सघे थो। दिल वापस दे ना लोड़ दिल वापस दे ते पेरा हेठ लताड़त ना मेरे जुड़िए जोड़ कजोड़ न कर मेरे बड़िए जोड़ बिगाड़त ना इथ नहीं रस दई उठ हंस रस के मेरी वसदी झोंक उजाड़त ना आंखें लग दे गहरा दे हर रोज इकबाल खुसाड़त ना ऐं मुंहिंजो जेको माज़ी गुज़रियो आहे न साईं, उहो तमामु मुंहिंजो ॾुखियो गुज़रियो आहे, तमामु ॾुखियो। उन्हनि खे मोह ॾींदे हीअ उमिरि गुज़ारे छॾी। जेकॾहिं मूंखे माज़ी मुंहिंजो सुठो गुज़रियो आहे या मूंखे टेको हुजे न पोयां ऐं ख़ुशहाली हुजे हा त पोइ मां हिन महिल ते अलाए किथे हुजां हा। मुंहिंजा माइट हिन महिल ते नाराज़ आहिनि त तूं अलाए छा पाण खे करे छॾी, पाण खे तबाह करे छॾी, हेॾा आवाज़ तुंहिंजा, हेॾा सुर, तूं पोइ हिते रहिजी वियो आहे, मक़बूल नथो थी सघे, फलाणा टीरायो। पर मजबूरी आहे, छा करे जो इंसान जूं जेके ज़िंदगी जूं मसरूफ़ियातूं या मजबूरियूं हूंदियूं आहिनि न, उहे इंसान खे कुचले विझंदियूं आहिनि। हिकु त नंढे लाइ शादी थी वई, ॿार बचा थी विया, गुरबता हुयूं उन्हनि ॾींहंनि में, पोइ अलाह जी महिरबानी सां नौकिरी बि मूंखे मिली वई। मूंखे इहा ख़बर तव्हांखे आहे अलाए कोन, नौकिरी बि मूंखे एरीगेशन में आहे अल्हम्दुलिल्लाह। हाणे तमामु मालिक जी महिरबानी नवाज़िश आहे, तमामु सुठियो ज़िंदगी गुज़रे थी। पर जेकॾहिं इहा ज़िंदगी पहिरियां हुजे हा त मां तमामु घणो अॻिते निकिरी वञा। साईं उस्ताद जलाल चांडे वटि तव्हां केतिरो अर्सो रहिया, घणा साल रहिया, ऐं उस्ताद जलाल चांडे खां तव्हां छा पिरायो, इहो ॿुधाइजो। साईं बाबा जलाल वटि मां 1994 में वियुसि ऐं 1996 में मां वापसि आयुसि। और छो जो मूंखे पोयां तव्हांखे अर्ज़ु करियुमि त पहिरें वॉइस में त मसाइल यानी कि गुज़ारा ॾाढा ॾुखिया हूंदा। मूंखे नौकिरी वठी ॾिनी मामे, पोइ नौकिरी जे तहत मां उस्ताद खां इजाज़त वठी हलियो आयुसि। पहिरियां जेके एल्बम मूं कया न, मुंहिंजे ख़्याल में को मुंहिंजी 20-25 साल उमिरि हुई, 20 साल या 22 साल हूंदी, ईअं हूंदी। साईं इहो उस्ताद लीमे साईं सां जॾहिं मूं ॻायो हो न अदा अब्दुल अज़ीज़, पोइ उन सां जो मूं ॻायो उहा काफ़ी मूं वटि पई आहे, तव्हां ॿुधी हलाए न, तव्हांखे आवाज़ु सम्झ न ईंदी त कंहिंजो आवाज़ु आहे। हाणे माना असां मैच कनि था आवाज़ु, 5-5, 6-6, 7-7 शेर कया आहिनि। पोइ उन ॾींहुं उस्ताद जलाल बाबे लीमे मूंखे उस्ताद विहारे करे चई, मूंखे ॿुधाए छा थो खाई, जो कुझु बि कोन थो खावां। जे मूंखे लफ़्ज़ इहे चवनि त चूतिया खे जाइ जा अचे। जेकॾहिं ॿिए दफ़े ईअं मूं वटि वेठो मां ईअं ॻाई त पादर ई पादर हणंदो साईं। मुंहिंजो साईं छा कयां, चए मां हिननि महिल ताईं 23 मण बादाम खाधी बीठो आहियां, मूंसां हथु मिला, मुंहिंजी 75 साल उमिरि आहे त मां ईअं नरी कढी मुंठो में ॿांह कढी सटाए ॿाहिरि, चए खा त ॻा न त न ॻा, चूतिया खे जाइ जा अचे। पोइ मूं बादाम खाधा, बाद में बादामनि मूंखे मादे खे नुक़सानु ॾिनो, वरी मूं छॾे ॾिना। वरी पोइ मुंहिंजो हकीम हो दोस्त प्यारो, तमामु वॾो होशियारु हकीम आहे, उन सां मूं सलाह कई। उन चयो त हाणे तूं बादाम या ड्राई फ्रूट कोई बि उन किशमिश सां खाईंदे तोखे नुक़सानु न ॾींदो, किशमिश सां खा, मुंहिंजी गारंटी आहे। पोइ हाणे उहो मां खावां थो, पर माना एतिरो असरु कोन थो, मां खाधा आहिनि घणा, पर हाणे हिन महिल शुरू आहिनि, उहे खायां थो पियो। साईं उस्ताद जलाल चांडे सां जॾहिं तव्हांजी पहिरीं मुलाक़ात थी, जॾहिं पहिरियों दफ़ो मिलिया, त माना तव्हांजा तासुरात छा हुआ? साईं उन्हनि ॾींहंनि मुंहिंजा तासुरात ईअं हुया त मां अॼु ॼायो बि अॼु आहियां ऐं दुनिया बि अॼु ॾिठी आहे। उस्ताद जलाल साम्हूं वेठो आहे, तसवुरु न पियो करे सघां त मूं नाचीज़ जे अॻियां उस्ताद जलाल चांडियो वेठो आहे। माना पाण खे मूंखे हे ॼाण थो हो ॼाण यादि हक़ीक़त यादि थी त कोन हुयो त मां पोयों छा, अॻियो छा, हिन महिल छा आहे छा न आहे, बसि इहो त बसि माना उस्ताद जलाल वेठो आहे, अलाए मूं ख़्वाब ॾिसां थो, अलाए हक़ीक़त आहे। माना एतिरी ख़ुशी हुई जंहिंजो को हिसाब किताब न हो। साईं जॾहिं तव्हां उस्ताद जलाल चांडे जो माना स्टाइल अपनायो ऐं साॻियो तरीक़ो उस्ताद जलाल चांडे वारो अख़्तियार कयो, छा पर माना उस्ताद जलाल चांडे जीअं रखिया ऐं
कपिड़नि जो स्टाइल, टोपी जो स्टाइल, माना हू बहु उस्ताद जलाल चांडे जीअं लॻो पिया ऐं घुमो फिरो पिया मीरपुर माथिले में। ऐं आवाम ॾिसे पई तव्हांखे जॾहिं दोस्तनि यारनि सां हेॾे होॾे निकिरो पिया त लाज़मी तव्हां ते खोड़ सारा माण्हू आशिक़ थिया हूंदा ऐं तव्हां ते फ़िदा थिया हूंदा, इहो ॿुधाइजो। तुंहिंजा वार गारा गारा कुल्हनि ते ककोर कनि था, तुंहिंजा वार गारा गारा कुल्हनि ते ककोर कनि था, असां जहिड़ा आशिक़ दिल जे मथां सिर घोर कनि था, असां जहिड़ा आशिक़ दिल जे मथां सिर घोर कनि था, तुंहिंजा वार कारा कारा कुल्हनि ते ककोर कनि था। साईं हिकिड़ो ॿियो अर्ज़ु त तव्हां ॻाइण वॼाइण खां पोइ वरी तव्हां मौलूद शरीफ़ बि शुरू कया ऐं नाथख़्वानी बि शुरू कई। त जॾहिं तव्हां नाथख़्वानी शुरू कई ऐं ॻाइण वॼाइण बि गॾु शुरू कयो त पोइ माण्हुनि तव्हां ते एतिराज़ बि कया हूंदा की चथरबाज़ी बि कई हूंदी त बाबा ही ॻाए बि थो ऐं वरी नाथख़्वानी बि करे थो। त ईअं पोइ तव्हां दिलि बर्दाश्त थिया छा? ऐं ॿियो अक्सर वरी जेके दीनी माण्हू हूंदा आहिनि, दीनदारी वारो माहौल हिकिड़ो हूंदो आहे त उहो कोशिशि कंदा बाबा फ़नकार खे हिन खे बि मौलवी करे छॾियोसि। ठीकु आहे, तव्हां ते बि अहिड़ो को ज़ोर भरियो माण्हुनि ऐं तव्हां हुन रंग में अची विया या हुन रंग खां बचिया, इहो ॿुधाइजो। दादा कामरान साईं वाकई मूं ते वॾा ज़ोर हिन महिल तक हलनि थिया ऐं जेकॾहिं मूंखे चवनि था जेकॾहिं शहपर तुंहिंजा ईअं जलाल चांडे वांगुरु न हुजनि ऐं ॾाढी तूं छॾ सुनत छॾ त माना हिकिड़ो ॾींहुं छा पर हिकिड़ो कलाक बि तोखे असां वांदो न छॾींदासीं। इहो एतिराज़ कंदा आहिनि घणा, पर घणा न कंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि बेतारा जेकॾहिं फ़नकार हिकिड़ो सनाखानी में आयो आहे त वेलकम, ऐं जेकॾहिं नाथ ख़ान को साज़न ते ॻाए थो त पोइ हुन ते वॾो एतिराज़ कनि था। ऐं मुंहिंजे लाइ माना ख़ुशी थियनि त बाबा पहिरियां फ़नकार वारो नाथ ख़ान थिए थो। ऐं इहा ख़बर तव्हांखे शायदि आयल आहे कोन, उतां लीमे जो बि एल्बम हिकिड़ो साज़न ते थियो वियो हो जंहिं ते मशहूर साहिबु हुन ते बैन हणायो कंपनी ते, बाबा इहो जेकॾहिं लीमे फ़क़ीरी तूं केस्ट एल्बम ते साज़न ते कंदे त हे अलाए केॾा न केॾा हली वेंदे नाथ ख़ान नवाब टॉप जो, ऐं हे साज़न में हली वेंदो, हेॾी कमाई घणी आहे। ऐं उस्ताद लीमे बि साज़न ते एल्बम कयो हो। साईं अॼु बि तव्हांखे उहो दौरु यादि ईंदो आहे जेको माना दौरु हाणे वापसि नथो अची सघे, जो केस्टनि वारो दौरु ऐं टेप रिकॉर्डर वारो दौरु ऐं उस्ताद जलाल चांडे जो दौरु जेको ॻाइण वॼाइण वारो दौरु हो, त उन दौर खे अॼु तव्हां सारींदा आहियो, कहिड़नि लफ़्ज़नि में सारींदा आहियो? यादि ईंदो आहे उहो दौरु? साईं छड़ो सारींदा आहियूं, जेकॾहिं हक़ीक़त इहा अथव त बाबा जलाल साईं जो जिते ग्रेड हो न, हाणे मुंहिंजा बि माना स्टाम एग्रीमेंट थियणु शुरू थिया कंपनियुनि खां। हसन शाह बि चयो त मूंसां एग्रीमेंट कर, माना उरूज इनशा माना थिए पियो, माना केस्टनि जो मुंहिंजो तमामु सुठे नमूने सां हलनि पियूं केस्टां। इन में ठका जो थियो त विच में मेमोरी कार्ड अची वियो त असांजो कमु ई लही वियो। जेकॾहिं मेमोरी कार्ड न हुजे हा न त हिन महिल ताईं ममताज़ जी भेणी छा हुई त असां अलाए किथे हुजूं हा। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त FM में बि इहा ॿ टे जॻह सुवालु आयो आहे त हिकिड़ो अहिड़ो कहिड़ो फ़नकार आहे जेको जेकॾहिं साधन ते ॻाए त जलाल चांडियो, जेकॾहिं मौलूद ॻाए त लीमो फ़क़ीर। उहे सुवाल बि FM ते ईंदा आहिनि, FM ते मुंहिंजा कलाम हलंदा आहिनि, सुवाल बि ईंदा आहिनि। साईं हिकिड़ो ॿियो अर्ज़ु त इहो जेको तव्हांजो फ़न आहे इहो तव्हां पंहिंजी पीढ़ी में बि मुंतक़िल कयो पिया या तव्हांजी पीढ़ी इन खां दूरि आहे? जीअं हर फ़नकार जो जेको औलाद हूंदो आहे उहो फ़नकार थींदो आहे ऐं उन जे नक्श क़दम ते हलंदो आहे। पंहिंजे वालिदेन जे जेको बि ॻाईंदो आहे त उन जहिड़ो फ़नकार हूंदो आहे या जेको पेशो हूंदो आहे। त तव्हांजे औलाद मां बि कंहिंखे इहो ई साॻियो शौक़ु आहे जीअं तव्हांजो शौक़ु आहे ॻाइण वॼाइण जो या नाथख़्वानी जो? हा कामरान जानी, इहा वॾी मूंखां कोताही थी वई आहे। पहिरियों त मुंहिंजा पुट ॻाईंदा स्कूलनि में, मूं वांगुरु नंबर खणंदा हुआ, पर मूं हुन ते ठुप तवजा कान ॾिनी। मूं चयो हाणे असांजी इज़त कान्हे थी, मोट कान्हे मिली, छो जो असां ॾिसूं पिया त तव्हांखे पाण ई ख़बर आहे, तव्हां पाण मुआशिरे में दुनिया में रहो था त हर घर में हाणे ॿ ॻाइणा थी पिया आहिनि। जिते बि तव्हां भितर हलंदव न ॻाइण ते पवंदी।
पवंदो। अॻे हूंदा कज़ान ॻाइणा जॾहिं असां ॻायासीं त उन्हनि जी इज़त हूंदी ॻाइण जी, को फ़नकार ईंदो त माण्हू मीलनि मीलनि खां वेंदा पंधु करे। हाणे सोलो भित जे होॾो ॻाए थो त हेॾो माण्हू आराम ई पिया आहिनि ऐं उहे तंग थिया थियनि त यार बसि करे जान छुटे। इज़त न आहे ॻाइण जी मुसीक़ी जी बाबा। इन जे करे मां पंहिंजे ॿारनि खे हिन में वेझो कोन अचणु ॾियो, पर पछतायो त मां हाणे हर माण्हू मूंखे मयार ईंदो आहे त अहिड़ो ॻाइणो थी करे तूं पंहिंजे पुठियां का शइ न छॾी आहे। मुंहिंजे पुट जो ॾाढा सुठा आवाज़ हूंदा हुआ पर मूंखे सेखारियो कोन। साईं अजब जलाल साईं, अॼु तव्हांजो तमामु घणो वक़्तु वरितो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, लख कुर्ब नवाज़िशूं जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। महिरबानियूं साईं, महिरबानियूं। करोड़ कुर्ब कमरान जानी, करोड़ कुर्ब। वॾी महिरबानी, तव्हांजी मोहबत त आहे जेका जॻाए थी सुहिणा साईं। वॾी महिरबानी, लख लाइक।